इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब चयो खलील हिन जबलन जे विच में काबे खे तैयार कर। अबो मिस्त्री जो पुत्र मजूर, अबो भी नबी त जो पुत्र भी नबी। नबी अभी पाक त नबी अंजा हथ मुबारक भी पाक त जो काबो भी पाक। अल्लाह इन्हनि खे को समझाए नथो चवे न वञी तो कुरान तो हले। अदब क्यों कुरान जो सजी रात पई दो कलाक डेढ़ चुप करे वेहो मिठो कुरान तो हले। अल्लाह खौफ कोने ॾाढो हितां पास थी हलण ॾुखियो आहे। जन्नत में ये मानू कीअं वेंदा? राग शैतान जो आवाज आ, राग ते लानत आ, कुरान में चो रहमत आ। कन खोले बुध मता जंहिंखे न ॿुधायो रत उहे माण्हू रोईंदा आख़िरत में जन कुरान सां टक्कर खाधो कामयाब उहे थी विया जो जन कुरान जी दामन वरती। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हज़रत खलील चयो मुंहिंजा रब उते तो काबो तैयार कराए जाते साओ सलोई कोने गैर ज़ी ज़रीन इंद बैतिकल मुहर्रम। गालियूं न कनि कुरान जंहिंखे वणे त वेहे न त चवे पंहिंजे किस्मत खे कुरान ॿुधण उहे ईंदा जो जेके बख़्त वारा हूंदा। असां तव्हांजी नज़र माल ते, असां तव्हांजी नज़र हुस्न ते, जो रब जी नज़र हिकु बाने जे दिल ते ॿियो अमलन सालिहन ते। अमल साले करे मारे मरी आ वो जेकी घुरने मां रब ॾींदो मां। निंड न कर ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं हिते त साओ सलोई कोने हेॾे केरु ईंदो? रब जो खलील तू काबे के तैयार कर मुंहिंजा पेरें प्यादे त ईंदा पर रोईंदा भी ईंदा। आहे कि न दुनिया सुके सिके थी रब्बा हुजूर जो रोज़ो ॾेखार रब काबे जो दीदार कराए। मक्के जे शहर के इज्जत मिली आ फिर कंदे जो मोहम्मद मुस्तफा जे करे नबी घूमे रब कसम खणे ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। जंहिंजो अंदर ठरे तो सुभान अल्लाह कर। गालियूं करण न आयो आ, कुरान ॿुधाइण आयो आ जेको कब्र में भी कम अचे हशर में भी कम अचे जेको तोखे परन में उड़ारे सिधो रब सां भी मिला वई सोने रसूल सां भी मिला वई। जिंदगी गुजरी वई अञा कुरान न सुनिया थी खौफ निकिरी वियो आ। खलील तू काबे के तैयार कर मुंहिंजा पेरें प्यादे त ईंदा पर रोईंदा भी ईंदा। अल्लाह
करोड़न जा मालिक घर वेठा थी कन खोल मजूरी करण वारा गरीब उन्हनि खे रब उते पुॼायो थी तुझे दौलत ना है खुदा जी घुर्रा तुझे अंदर में तड़प ही काने तो माए दे वञा तो तोखे परे करे छॾियो थई पर जेके रात ॾींहुं रोई था दुआयूं घुरनि अल्लाह उन्हीं मुल्क जी ज़ियारत कराए जाते सोनू नबी जायो आ वेहो साईं वेहो अॻिते थी वेहो वेहो तव्हां बि हेॾे अचो साईं हिन हिते वेंदो हल वेहो कोड़ा माण्हू तव्हां सां लेखो ई न आहे सुभान अल्लाह चओ मथां घुराओ उन्हड़ो साहब तूं त माण्हू आहे किविल भाई दुआ घुरे अल्लाह मांगे नबी जे रोजे जो दीदार कराए किविल जी दुआ भी कबूल कई न बेजार आया न गाड़ियों आयूं न पासपोर्ट थयो न वीजा आई न ठप्पो लगो हुजूर जे रोजे तो कबूतर के हुकुम कई जल्दी वञो फलानी जगह ते किवली वेठी आ किवल दे न्यापो कई सवारी आई थी इन जे परन में चिंबण तुझो कम आ मोहम्मद मुस्तफा जे रोजे ते तो के पुजाण मां रब जे ज़ात जो कम आ या दौलत काड़े कने इते पई हुंदई इहो मुल्क न ॾिठी दौलत हूंदे ॼणा ॼाई न अरे मुबारक ग़रीबन खे जॾहिं वञी हुजूर जे रोज़े जी ज़ियारत कई मुंहिंजे नबी फरमायो जे मुंहिंजे रोज़े जी ज़ियारत कई ॼण रूबरू मां मोहम्मद खे ॾिठई हेॾो वारा सुभान अल्लाह डरी था कयो थकल हो त दुआ घुरां 1.5 कलाक वाइज कंदुमि इंशाअल्लाह अध कलाक वारा न आहियूं हेॾी मंज़िल करे आयो आ जमात जो अंदर ठरे त रब मां भी राज़ी थे तहां भी राज़ी थे मोमिनन जे अंदर जे ठारण जे लाइ जो हुजूर खे रब कुरान ॾिनो ॻाल्हियूं मस्करियूं टपा नाच चरियो थी पियो आहे बेदद हीड़ा कसीदा रुबायूं ये वाटर भी न टपदई कुरान समुंड पार करे परन में उड़ारे सिधो रब जे ज़ात सां मिलाई तू कुरान को परे आए निंड कीअं कने निंड उहे कंदा जेके उथे वेठे बीठे रब खे ता याद कन अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदा अल्लाह वडे बख्त वारो आहे जो कुरान ॿुधण आयो आहे अज रब तो राज़ी आ हेरे तक कुरान ॿुधी तो तौबा करे उठ चवई तो उमिर जा गुनाह धोई छॾींदो मां कुरान मजीद ॿुधी रात निंड कजाए उमिर मेड़ी निंड न आई हूंदई जेका रब अज तोखे कुरान जे करे निंड कराईंदो अखबारां ॾिसी पादर जेॾी मोबाइल ॾिसी गंदा प्रोग्राम ॾिसी निंड तो करे मरी वे मुर्दार थी मरी वेंदे कुरान पढ़ंदे ॿुधंदे मौत आई वाह थी वेंदई तुझे जनाज़े में माण्हू त ईंदा पर आसमान को लही मलाइक भी ईंदई अहिड़ा कम करना हजरत खलील काबे के तैयार दो करे
अबो भी नबी पुट भी वज़कुर फिल किताब इब्राहीम। कुरान पढ़ा के न गालियूं क्या नथा ॻाल्हायो, जेके कुरान में ॿई हथ मथे खणो सब चओ सुभान अल्लाह। हे कबर जो साथी थी, हे हशर जो साथी थी, असांखे उहे शयूं खपनि जंहिंमें रब भी राज़ी थे, रसूल भी राज़ी थे। उहा शइ खपे जेका कबर में कम अचे। ॿ शयूं कम ईंदई, हिकु क़ुरान, ॿियो अमल सालिह, जिन खां तूं परे आए। वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहू कान सिद्दीक़न नबिय्या। रब जे फज़ल सां मां कुराड़ो कुरान ॿुधाए जो अखि ॿूटे त रब तुंहिंजी कबर ॿाहिरां मिटी हूंदी, अंदर बिश्त जो बाग बनाई। वरी तो जे वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहू कान सादिकल वाद व कान रसूलन नबिय्या। कुरान ॿुधाए जेको तुझे बदिरां कबर में मलाइकनि सां ॻाल्हाईंदो, हटो परे, हिन सां लेखो न कयो। हा परे हटी वञो, हे मुंहिंजो आशिक़ आहे, दुनिया निंड कंदी मूंखे राति जो पढ़ंदो। पढ़ियो थी क़ुरान कॾहिं राति जो न? गंदा प्रोग्राम, नाच गाना, मोबाइलियूं, मेला मलाखड़ा। अरे लव कबर में तो खबर पवई नेरन मंझंद मलाइक गॾे ॾींदई, हिक डंडे सां पासरियूं भॼी पेंदई। पर जे क़ुरान खे सुञाती मलाइक चवंदई कबर में निंड कर, निंड कर। एॾे तुंहिंजो ध्यान ही कोन्हे, मौत विसरी वई, कबर विसरी वई, सकरात विसरी वई, पर सरात विसरी वई। ॾाढो ॾुखियो थींदे चवई तो हिते अखियुनि मां पाणी वहाए तौबा कर, ग़लतियूं माफ़ करे छॾिया। उते रत जा नार वहाईंदे मां रब खे रहम न ईंदुई। जेकी करणो थी हाणे कर। कुरान जो परवानो मरे तो कबर में कुरान जी चवेस तो गुम या हबीबी। हाँ साईं, ये बुजुर्ग वेठान, ये आलम वेठान, कन खोले बुध, वो मस्किरन वारा ॿिया थी। मां उहो सौदो खणी आयो हाँ जेको रब सां भी मिला वई, सोने रसूल सां भी मिला वई। तबाही करे छॾियई पंहिंजी, कुरान खां परे। छोकरा चुप करे वे, उथी वञ। ही ॾुखनि सां आयो आहे कुरान। हिन कुरान जे करे हुजूर जो ताइफ में खून पियो वहे, हिन कुरान जे करे ओद में दंद मुबारक शहीद थियो आहे। अरे कुरान जे करे नबीअ खे जादूगर पिया चवनि, चलियो पिया चवनि। हेरे हेरे उठ जा ओझ पिया उछलाइनि, गंद जा ढेर पिया उछलाइनि। तभी मुंहिंजो नबी पियो चए मके वारो दुख ॾींदो, दुख सहंदुसि, पर दर दर ते वञी मां मोहम्मद कुरान ॿुधाईंदो रहंदुसि। मजाक समझो थी कुरान खे? अल्लाह दिल जाए थोड़े सो कुरान चवेस तो मां तुझो दोस्त आ। अरे मैया तो अखियूं माटे तो चएस मां तो के सुञाणा ई नथो, तो जहिड़े हसीन सां त मुंहिंजी यारी कोन्हई, तुझे अचण सां मुंहिंजी कबर रोशन थी वई आ।
खुदा जो खौफ ॾे वारो माण्हुनि खे वाज़ियो तो मन ये तौबा करे पोइ ते मोटिन त 8 ई दर रब जन्नत जा खोले ॾे। मस्किरियूं डब्बा नाज उनमें तू खुश आहे हल अॻे।